अस्सलाम वालेकुम दोस्तों 10 मार्च ते मौलाना عبيدالله सिंधी जो सालगिरह मल्हायो तो उन ते मूंखे बि साईं عبيدالله ॻोहे जे तरफ़ों दावत हुई। उते मूं मौलाना عبيدالله सिंधी ते मक़ालो पढ़ियो ऐं उन में मूं हुकूमत खे ऐं वॾेरनि खे चूंडियल नमाइंदनि खे मूं मुजरम करार ॾिनो। छो त मौलाना عبيدالله सिंधी जो जेको माना सबक़ हुयो उन सबक़ के मसक कयो हटायो वियो ऐं मूं उन ते ॻाल्हाईंदे चयो त सिखनि सां असांजे पाकिस्तान जी हुकूमत जो तमामु मोहबत हूंदी आहे ऐं जॾहिं हिकु सिख मां मौलाना عبيدالله सिंधी मुसलमान थियो ऐं पाण खे सिंधी सॾाई ऐं पहिरें मुसलमान थियो त असांजो उन सां वधीक प्यार करणु घुरिजे, पाकिस्तान जो वधीक हुन सां अञा लगाव करणु घुरिजे। छो त हू मुसलमान थियो आहे ऐं सिख बि आहे, सिख मां फेरी वरी मुसलमान थियो। छो त सिखनि सां त असांजे पाकिस्तान जी हुकूमत जो ॾाढो लगाव आहे, प्यार आहे, मोहबत आहे, उन्हनि जो एतिराम कनि था। त तीअं अञा मौलाना सिंधी साहिब जन जो अञा एतिराम करणु घुरिजे हा। मगर हुन इहा जिदो मुसलमान थियण खां पोइ हुन ॾिठो त अंग्रेज़नि सां जेको मुसलसल जेको जंग पियो थो करे उहो सिंधी पियो थो करे घणो ऐं सचाईअ सां पंहिंजे वतन अज़ीज़ खे बचाइण जी कोशिशि पियो थो करे ऐं रीतुनि रस्मनि जो ऐं हुनजी माना जेको तारीख़ी तमदुन ऐं हुनजो जेको सिंधीअ जो जेको आहे तहज़ीब उहा बि ॾाढे मौलाना साहिब खे वणी ऐं उन्हनि मां सिंधियुनि मां हुनखे घणो प्यारु मिलियो, मोहबत मिलियो। पोइ हुन पाण खे पंजाबी बजाए सिंधी सॾायो। छो जो सिख जो पंजाबी क़ौम सां निस्बत आहे ऐं ॻाढापो आहे। छो जो सिख जीअं असां वटि सिंधी क़ौम में ओड बागरी भील कूली शामिल आहिनि ऐं उहो बि हिसो आहिनि सिंधी क़ौम जा, तीअं उहो सिख बि पंजाबी क़ौम जा हिसो आहिनि। मगर हुन पाण खे सिंधी सॾायो। उन ते मूं मक़ालो पढ़ियो त उते आज़ाद अनवर कांधरे हुकूमत खे कसूरवार न ठहिरायो ऐं माना बाक़ी चूंडियल नुमाइंदनि खे कसूरवार ठहिराई। मां उन खे आज़ाद अनवर कांधरे जे उन जेको अदबी संगत जो प्रेस सेक्रेटरी मरकज़ी प्रेस सेक्रेटरी आहे, मां उन जे लाइ ही चवंदुसि त मां उते जेको माना इन्हनि खे वॾेरनि खे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे मूं जेको ॾोही करार ॾिनो उन लाइ मूं हिकिड़ो उते शेर पढ़ियो। मगर मूंखे तव्हांजे आॾो शेर पढ़ी ॿुधायां थो त इन शेर मां तव्हां सभु कुझु सम्झी वेंदव त मूं उन्हनि खे केतिरो माना कसूरवार ठहिरायो वॾेरनि खे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे। ऐं हीउ शेर ॿुधाईंदुसि। काल बि तूं वॾेरा दुश्मन हुए अॼु बि तूं दुश्मन ही, काल बि तूं वॾेरा दुश्मन हुए अॼु बि तूं दुश्मन ही, काल बि तूं अंग्रेज़नि सां गॾु हुए अॼु बि तूं गद्दारनि में ही। पहिरियां बि असीं तोखे ॼाणूं अॼु बि तोखे सुञाणूं, पहिरियां बि असीं तोखे ॼाणूं अॼु बि तोखे सुञाणूं, तूं पंहिंजनि जो मारू ही। फ़क़ीर सिकंदर अली चए वॾेरा तूं रंडीअ जीअं दाम ते हमेशह विकाणियो हुई। दोस्तो हिन सिटुनि मां तव्हां सम्झी विया हूंदव त असां वॾेरनि खे बि माना कसूरवार ॼाणियासीं। इन में माना इन लफ़्ज़नि में असां माना हुकूमत खे बि जेको अंग्रेज़ हुजनि या हुकूमती माण्हू हुजनि जेको हिननि खे माना ख़रीद कंदा हुजनि उन्हनि खे बि असीं हिन में कसूरवार ॼाणाए ॿिन्हिनि धुरुनि खे वियासीं। ऐं मूं ज़ाहिरी लेवल सां बि इहा ॻाल्हि कई उते त माना इहा हुकूमत जे तरफ़ां ई इहा माना मौलाना عبيدالله सिंधी जो सबक़ हटायो। मगर अफ़सोस सां चवणो थो पए त आज़ाद अनवर कादरे सिर्फ़ु उते हुकूमत खे माना कसूरवार न ठहिरायो ऐं सिर्फ़ु चूंडियल नुमाइंदनि खे कसूरवार ॼाणाई। तंहिं करे मूंखे ईअं ॾिसण में थो अचे त अदब मोकिलाए वई। अदब में माना अदब जे जॻह ते हिकु ॼण चओ त हिकु जिन खे तइलीमी खणी न हुजे, ग्रामर जे सिटुनि खे सम्झंदा न हुजनि ऐं अदब खे सम्झंदा न हुजनि ऐं उहे माण्हू अची उते कुर्सियुनि ते अॼु पहुता आहिनि। जीअं चवंदा आहिनि त विया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि आख़िरनि ते विया वेठा चिब चढ़ी वतन सां वरी सो कूल न कांगे रहण जो।
सो हिन महिल मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां वधीक लाइ मां चवंदो हलां त जेके माण्हू माना नंढा माण्हू हूंदा आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि जल्दी चंबरी ऐं वॾा माण्हू थियण जी कोशिशि कंदा आहिनि मगर उन्हनि में तइलीम जी जेको मयार आहे अदब जो मयार आहे उहो घटि हूंदो आहे हिन महिल मां इहो ज़रूरु चवंदुसि त अदब जी मयार हिन महिल सिंध में न रही जो हेरो प्रेस तर्जुमान माना प्रेस मर्कज़ ते वेहारियो जेको ही सिटूं बि न सम्झी सघियो जेको असांजी तक़रीर बि न सम्झी सघियो त अफ़सोस मूंखे सां इहो चवणो पियो त हिन महिल मूंखे ईअं पूरे सिंध में अदब में एतिरो ॾिसण में थो अचे अदब मोकिलायो अदब जो का बि अहिड़े अहमियत न रही उन जॻहनि ते ओहिड़ा अहल माण्हू न विहारिया विया नंढनि माण्हुनि खे नंढनि ज़हननि वारनि माण्हुनि खे जेके ग्रामर खां बि न ॼाणनि जेके अदब खां बि न ॼाणनि जेके सिटुनि खे बि न सम्झनि उन्हनि खे उन्हनि तंज़ीमनि जो मुख्य किरदारनि ते वञी विहारियो वियो आहे त इहो प्रेस तर्जुमान मर्कज़ी प्रेस तर्जुमान में कहिड़ी सलाहियत चइबी जेको सिटुनि खे न सम्झी सघे जेका ॻाल्हि जे मयार खे न सम्झी सघे त इहो अदब में कीअं इन खे मथे आंदो हुयो महिरबानी अस्सलाम वालेकुम